नज़र हेडलाइंस हवाले छो इते अवासा ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। कंबर जी दरगाह हुसैनाबाद जो गादी नशीन सैयद गुलाम हुसैन शाह कराची जे खानगी अस्पताल में लाडाणो करे वियो आहे। अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। सैयद गुलाम हुसैन शाह गुज़िरियल केतिरे अरसे खां बीमारी सबब अस्पताल में दाख़िल हो। सैयद गुलाम हुसैन शाह जे लाडाणे जी ख़बर ॿुधी मुरीदन ऐं अक़ीदतमंदन जो वॾो अंग दरगाह हुसैनाबाद पहुची वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे। असां ख़बर शेयर कयूं पिया। कंबर जी दरगाह हुसैनाबाद जो गादी नशीन सैयद गुलाम हुसैन शाह कराची जी खानगी अस्पताल में लाडाणो करे वियो आहे। एक भेरो ॿीहर अवासा ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। कंबर जी दरगाह हुसैनाबाद जो गादी नशीन सैयद गुलाम हुसैन शाह कराची जे खानगी अस्पताल में लाडाणो करे वियो आहे। सैयद गुलाम हुसैन शाह गुज़िरियल केतिरे अरसे खां बीमारी सबब अस्पताल में इलाज हेठि हो। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, वधीक छा अपडेट्स आहिनि? हाँ जी बिल्कुल। कंबर जो गादी नशीन हुसैनाबाद दरगाह जो जेको गादी नशीन सैयद गुलाम हुसैन शाह कराची जी एक निजी अस्पताल में लाडाणो करे वियो आहे। संदस हफ़्ते खां जेको आहे दिल जी ऐं फिफड़नि जी तकलीफ़ सबब जेको निजी अस्पताल में दाख़िल हुयो ऐं जेको आहे कुझु ई देर पहिरियां उन निजी अस्पताल में लाडाणो करे वियो आहे। सैयद गुलाम हुसैन शाह जे लाडाणे जी ख़बर ॿुधंदे हज़ारे मुरीद ऐं जेके अक़ीदतमंद आहिनि उन्हनि जो जेको आहे अचण जो सिलसिलो जारी आहे। सैयद गुलाम हुसैन शाह खे निजी अस्पताल खां गाज़ी ॻोठ वारे घर तरफ़ रवानो कयो वियो आहे, जिते हज़ारनि जी तादाद में जेके मुरीद आहिनि उते मौजूद आहिनि। उते जेको आहे दीदार करायो वेंदो। जेके मुरीद आहिनि उन खां पोइ जेको आहे कंबर तरफ़ रवानो कयो वेंदो, जेको उन जो घर बि आहे कंबर में। मां खे ॿुधाईंदोसां त सैयद हुसैन शाह कंबर वारो जेको मशहूरु हुयो, जेको शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जॾहिं उन सां मिलणु आई त उहा बि उन्हनि जे क़दमनि में वेठी त यकीनन 90 सालनि जी जमार में सैयद हुसैन शाह कंबर वारो लाडाणो करे वियो आहे। जी महिरबानी मुंहिंजी अपडेट करण लाइ। अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। कंबर जी दरगाह हुसैनाबाद जो गादी नशीन सैयद गुलाम हुसैन शाह कराची जी खानगी अस्पताल में लाडाणो करे वियो आहे। सैयद गुलाम हुसैन शाह गुज़िरियल केतिरे अरसे खां बीमारी सबब अस्पताल में इलाज हेठि हो। एक भेरो ॿीहर अवासा ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। कंबर जी दरगाह हुसैनाबाद जो गादी नशीन सैयद गुलाम हुसैन शाह कराची जे खानगी अस्पताल में लाडाणो करे वियो आहे। सैयद गुलाम हुसैन शाह गुज़िरियल केतिरे अरसे खां बीमारी सबब अस्पताल में इलाज हेठि हो। सैयद गुलाम हुसैन शाह जे लाडाणे जी ख़बर ॿुधी मुरीदन ऐं अक़ीदतमंदन जो वॾो अंग दरगाह हुसैनाबाद पहुची वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे। अवासा शेयर करे रहिया आहियूं। सैयद गुलाम हुसैन शाह गुज़िरियल केतिरे अरसे खां बीमारी सबब अस्पताल में इलाज हेठि हो। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर हाशिम खासकेली खां। जी हाशिम, जी आकिब छा तफ़सील आहिनि? कंबर के मशहूर दरगाह हुसैनाबाद जो सजादा नशीन। जी आकिब छा तफ़सील आहिनि? हाकिम छा तफ़सील आहिनि? जी कंबर के ठीक है हाकिम, अवां जी महिरबानी। नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आहे। अवासा शेयर करे रहिया आहियूं। कंबर जी दरगाह हुसैनाबाद जो गादी नशीन सैयद गुलाम हुसैन शाह कराची जे खानगी अस्पताल में लाडाणो करे वियो आहे।